नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्तां के चोटियारियों में खबर ॾींदा हलूं। चोटियारियों में आल सिंध क़ुंभर इत्तेहाद जी 11वीं सालगिरह मल्हाई वई। तकरीब में सिंध के मुख़्तलिफ़ शहरन लाड़काणू, क़ंभर, शहदादकोट, खैरपुर, दादू, कराची, हैदराबाद, मीरपुरखास, थरपारकर, उमरकोट, टंडो मोहम्मद खान, सांगड़, खिपरो, बदीन, सेवन, ॼामशोरो समेत केतरन ई शहरन में क़ुंभर बिरादरी के माण्हू शिरकत कई। जॾहिं ते तकरीब में 11वीं सालगिरह जो केक पिण काटियो वियो। जॾहिं ते तकरीब के आल सिंध क़ुंभर इत्तेहाद के मरकजी अगवान डॉक्टर वली मोहम्मद क़ुंभर, बुरहान क़ुंभर, मौलवी याकूब क़ुंभर, बदरुद्दीन क़ुंभर, रजब क़ुंभर, अब्दुल गफूर क़ुंभर, मोहम्मद बख्श क़ुंभर, बेनज़ीर क़ुंभर ऐं ॿियनि अॻवान ख़िताब कंदे चयो त पंहिंजे औलाद खे वध खां वध तालीम ॾियो ऐं खेनि मुख़्तलिफ़ शोबनि में कारोबार करण लाइ मौक़ा फराहम कया वञनि। हिननि वधीक चयो त हाणे वक़्तु अची वियो आहे त पंहिंजा हक़ छिने बि वठंदासीं। अॻवाननि चयो त 11 साल अॻु जॾहिं चोटियारियूं शहर में आल सिंध क़ुंभर इत्तेहाद जो बुनियाद रखियो वियो हो त उन वक़्तु 5 खां 6 ज़िलनि जे कुझु शहरनि मां बिरादरी जे माण्हू शिरकत कई हुई, पर अॼु इहो साॻियो हंधि आहे जिते समूरी सिंध जे क़ुंभर बिरादरी कई आयल आहे। हाणे उहो इत्तेहाद हिकु बूटे मां वधी करे हिकु मुकमल वण जी सूरत इख्तियार करे बीठल आहे। जॾहिं त तकरीब जे आख़िर में क़ुंभर बिरादरी सां तालुक़ रखंदड़ मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि खे पंहिंजनि शोबनि में बहितर कारकर्दगी ॾेखारण ते आल सिंध क़ुंभर इत्तेहाद यूनिट खिपरो पारां मनिता सर्टिफिकेट ॾिना विया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।